नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। अवांखे खिपरो का खबर ॾींदालूं। खिपरो में ब्रिटिश काउंसिल जे ताउन सां आर्ट फाउंडेशन पारां स्कूल खां ॿाहिरि रहंदड़ शागिर्दनि खे स्कूलनि में दाख़िल कराइण जे लाइ सांगर, खिपरो, जैकोबाद ऐं टंडो अलायर में हलंदड़ टेक ए चाइल्ड स्कूल प्रोजेक्ट में मुबैना तौरु घोबिन ऐं अॻु में स्कूल ईंदड़ ॿारनि खे दाख़िल ॼाणाए जाली दाख़िला करे खाना पूरी करण ते अवामी न्यूज़ टीवी ते ख़बर हलण खां पोइ ब्रिटिश काउंसिल जे कंट्री कोआर्डिनेटर हसन जमील पारां नोटिस वठी शाद, कंवल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जांच कमेटी जोड़ी हुई। उन जांच कमेटी जी रिपोर्ट खां पोइ ब्रिटिश काउंसिल जे इख़्तियारनि आर्ट काउंसिल पारां मुबैना तौर ते जाली दाख़िलाऊं ऐं प्रोजेक्ट में घोबिन जी निशानदी ज़ाहिर थियण ते उन्हनि खां प्रोजेक्ट वापसी खसियो वियो आहे। ज़रियनि मूजिबि उन जी रिपोर्ट खां पोइ टंडो अलायर, जैकोबाद, सांगर मां बि उन्हनि खां प्रोजेक्ट वापसी वठी छॾियो आहे, जॾहिं त आर्ट्स काउंसिल अञा ताईं प्रोजेक्ट में कमु कंदड़ वर्करनि खे पघारूं ऐं मुआवज़ा नाहे ॾिना। जॾहिं त आर्ट्स काउंसिल जे चेयरमैन शहज़ादो मलक सां मौक़ूफ़ लाइ फ़ोन ते राब्तो कयो वियो त हुन फ़ोन न खयो, जॾहिं त खिपरो जे प्रोजेक्ट मैनेजर उबैद हिंगोरो राब्तो ते ॿुधायो त सुभाणे ख़बर पवंदी। अञा का बि ईमेल नाहे आई। ॿियनि ज़रियनि मूजिबि आर्ट्स काउंसिल मुलाज़िमनि खे मुआवज़ो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जेके 5 यूनियन काउंसिल में टेक ए चाइल्ड स्कूल प्रोजेक्ट हलियो पिए ब्रिटिश काउंसिल जो, उहो मुकमल तरह ते नाकाम इहो जंहिं मक़सद जे लाइ खिपरो में आंदो वियो आहे उहो मक़सद फ़ौत थी वियो आहे। जा इदारे जे मालिक जिन चाहियो थिए त सिर्फ़ु इहा खाना पूरी थिए, जेके रियल आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि उहे मुश्किल सां ई थींदा आहिनि। सो उहो उन मुश्किल खां भॼण जे लाइ इन्हनि खे पेपर वर्क में या ईअं खणी चओ त कागज़ी सूरत में आणणु चाहियो थिए। इन ई अहम मसइले ते त एतिरा ॿार जेके मासूम ॿारनि जे नाले ते इहे पैसा आयल आहिनि ऐं इन्हनि जे लाइ ब्रिटिश काउंसिल इन्हनि खे फंड ॾिए पई, पैसा ॾिए पई, उहे पैसा तव्हां कंहिं ॿिए मद में या कागज़ी कार्रवाई करे ऐं तव्हां पैसा हड़प करियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।